जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो अध्याय 19। हिन अध्याय खां पहले मां 18 अध्याय अपलोड करे चुकी आहियां। तव्हां हिन अध्याय खे ॿुधण खां पहले उहे 18 अध्याय ज़रूर ॿुधजो। अचो त ॿुधूं अध्याय 19। विशन दास ब्राह्मण ऐं राजा चोल जी मुक्ति। त सभई प्रेम सां चओ, लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। भगतीअ जी महिमा। राजा पृथु महर्षि नारद खां पुछण लॻो त हे महामुनि, सभई माण्हू भगवान जे प्रसन्नता लाइ यज्ञ दान विर्त नेम ऐं तीर्थ विधिअ अनुसार करे हुन जो सचे निश्चय सां आराधन कंदा आहिनि। कृपा करे अहिड़ो को उपाय ॿुधायो जीअं इहे सभु हिकु थी वञनि। राजा पृथ्वी जी वेनती ॿुधी नारद चवण लॻो त हे राजन, इन्हीअ बाबति मां तोखे हिकु पूर्व काल जी कथा थो ॿुधायां, तूं कन लाइ ॿुध। कांतीपुरीअ में चोल नाले हिकिड़ो चक्रवर्ती राजा थियो आहे, जंहिंजे राज में कोई बि मनुष्य रोगी या दुखी कोन हो। ताम्रपणी नंदीअ जे कंठे ते हुन केतिरा यज्ञ कया हुआ जो यज्ञनि जा खंभा सफ़ा सोना ठहिराया हुयईं। हिकिड़े ॾींहुं उहो राजा रटन कंदो उते आयो जाते भगवान योग निंद्रा खे प्राप्त थियो हो। उते भगवान जे मूर्तिअ खे सुंदर सोने जे गुलनि सां पूॼे खूब गुल फुल चाढ़े उन जी स्तुति करण वेही रहियो त एतिरे में हिकिड़ो ब्राह्मण खे देव पूजा करण काण ईंदो ॾिठईं। उन ब्राह्मण जो नालो विशन दास हो, जो तुलसी जल हथ में खणी देवताउनि जी पूजा लाइ आयो ऐं मूर्तिअ जी पूजा करण लॻो। विष्णु सहस्रनाम स्तोत्र पढ़ी तुलसीअ जा पत्र चाढ़ण लॻो। हुन जे पूजा करण करे राजा जे कयल पूजा जो सामान ढकिजी वियो। तॾहिं राजा खे कुझु क्रोध आयो ऐं ब्राह्मण खे चवण लॻो त हे विशनदास, मां जो हिन मूर्तिअ जी पूजा सोने जे माणकनि मोतियुनि ऐं गुलनि फुलनि सां कई हुई, उहा तो ढके कीअं छॾी? मां सम्झां थो त तोखे अञा विष्णुअ जी भॻतीअ जी पूरी ख़बर न आहे, जो तूं मूर्तिअ जी शोभा घटि करे रहियो आहीं। राजा जा इहे वचन ॿुधी ब्राह्मण चवण लॻो त हे राजन, तोखे अजायो राज ऐं माया जो मग आहे, तो त अहिड़ो को विर्त बि कोन कयो आहे। ब्राह्मण जा इहे वचन ॿुधी राजा खिली अहंकार सां ब्राह्मण खे चवण लॻो त हे ब्राह्मण, तोखे इहो अजायो भॻतीअ जो अभिमान आहे, तूं दरिद्री भॻती छा करे सघंदे? यज्ञ ऐं दान करण सां विष्णु भॻवान प्रसन्न थींदो आहे। तो कॾहिं कंहिं देवता जो शिवालो या मंदिर बि बणायो आहे? मां तोखां बि अॻु में विष्णु लोक में वेंदुसि। ॿिन्ही इन्हीअ ॻाल्हि जो जिद ॿधो। राजा पंहिंजे गुरुअ मुदगल जे आज्ञा सां विष्णु यज्ञ जो आरंभ कयो। घणनि ऋषियुनि मुनियुनि खे दक्षिणा ॾेई गया में घुरायईं। होॾां विशनदास ब्राह्मण उन्हीअ ई देव स्थान में रही विष्णु भॻवान खे जे प्रसन्न करण जा 5 नियम धारण करे पूजा करण लॻो। माघ महीने ऐं कारकत जो विर्त बि रखियईं, तुलसीअ जो बूटो थपियईं, एकादशी जो विर्त बि रखियईं। ओम नमो भगवते वासुदेवा जो मंत्र बि प्रेम ऐं श्रद्धा सां जपण लॻो। उथंदो वेहंदे सुम्हंदे विष्णुअ जो ई जाप जपींदो रहंदो हो। हे राजन, हिकिड़े दफ़े हुन रसोई ठाहे रखी त कोई रसोई खणी वियुसि, जंहिं करे सॼो ॾींहुं निराहार रहियो। ॿिए ॾींहुं वरी रसोई बणाए विष्णुअ खे भोग लॻाइण लाइ देव स्थान में वियो त ॿिए ॾींहुं बि कोई रसोई खणी वियुसि। अहिड़ीअ तरह 7 ॾींहं सांदे हुन भोजन न खाधो। तॾहिं हू ख़्यालु करण लॻो त जेकॾहिं ॿेहर रसोई बणाईंदुसि त सायंकाल जे पूॼा जो विर्त भंग थींदो। विष्णु भॻवान जे भोग लॻाइण खां सवाइ मूंखां भोजन खाधो न वेंदो। बुख बि मूंखे ॾाढो व्याकुल कयो आहे, तंहिं करे अॼु मां रसोईअ जी पूरी ख़बरदार कंदुसि। इहो ख़्यालु करे रसोई बणाए उते ई लिकी वेही रहियो। एतिरे में हिकिड़ो चंडाल खे रसोई खणंदी ॾिठाई।
हुनजी दुर्बल देह ऐं हड़ मांस जो पिंजरो ॾिसी ब्राह्मण खे दिलि में दया आई ऐं चवणु लॻुसि त हे भाई, सुको अन्न खाइण मां त तुंहिंजो पेट कोन भरबो, वठि इहो घी अथई विझी खाओ। ब्राह्मण जा इहे वचन ॿुधी चंडाल खे पंहिंजी भवता अची लॻी, सो मूर्छा थी किरी पियो। ब्राह्मण हथ में पखो खणी हुनजे मथां लोॾण लॻो। जॾहिं हू सुजाॻ थियो तॾहिं शंख चक्र गदा पदमधारी मोर मुकुट पीतांबर सहित भॻवान उते अची प्रगट थियो। तॾहिं बि उहो साॻियो ई ब्राह्मण चंडाल खे पखो लोड़ींदो रहियो। भॻवान जी उस्तति ऐं प्रणाम सभु विसरी वियुसि। पोइ त इंद्र आदिक देवताऊं गंधर्व ऐं अप्सराऊं उते अचण लॻा। वाजन बाजन जे धुनीअ सां मैदान सॼो गूंजजी वियो। विष्णु भॻवानु हुनजी अहिड़ी जीव दया ॾिसी हुन ते घणो प्रसन्न थियो। विष्णुदास खे अभय मुक्तिअ जो वरदान ॾेई पंहिंजे विष्णु लोक में वठी वियो। जॾहिं विष्णु भॻवान सां विमान में चढ़ी विष्णुदास वैकुंठ वञण लॻो, तॾहिं राजा चोल हुनखे ॾिठो ऐं पंहिंजे गुरुअ मुदगल खे चवणु लॻो त हे गुरु जी, विष्णुदास ब्राह्मण त न को दान कयो, न अग्नीअ में आहुति ॾिनी ऐं न यज्ञ कयो, न ब्राह्मणनि खे दक्षिणा ॾिनी। हुन फ़क़ति विष्णुअ जी भॻति करे कारकत ऐं मांघ महीने जो विर्त रखियो हो। सो हाणे मूंखां बि अॻु में विष्णु भॻवान सां गॾु विमान में चढ़ी वैकुंठ ॾांहुं वञी रहियो आहे। तंहिं करे अॼु मूंखे पक थी त यज्ञ दान आदिक शुभ कर्मनि खां भॻवान में भक्ति वधीक प्यारी आहे। बसि एतिरो चई पंहिंजे भाणेजे खे राज ॾेई, छो त राजा खे ॿियो को औलाद कोन हो। अञा ताईं उन देश में भाणेजनि खे राज ॾियण जो रवाजु चालू आहे। तंहिंखां पोइ पाण यज्ञशाला में अची 7 दफ़ा चवणु लॻो त हे विष्णु, मां मन जे सची भावना सां चवां थो त मूंखे पंहिंजी प्यारी भक्ति ॾे। ईअं चई हिकदमि खणी यज्ञ कुंड जे बरंदड़ अग्नीअ में टपो ॾिनई। राजा जो इहो हाल ॾिसी मुदगल आचार्य खे कुझु क्रोध आयो ऐं हिकदमि पंहिंजी चोटी पटे खणी अग्नि कुंड में विधाई। जंहिं करे मुदगल गोंड अञा सुधो बिना चोटीअ रहंदा आहिनि। तॾहिं विष्णु भॻवानु चतुर्भुजाधारी उन अग्नि कुंड मां प्रगट थियो ऐं राजा खे गोद में विहारे विमान में चाढ़े वैकुंठपुरीअ में वठी वियो। भॻवान जी भॻति करे विष्णुदास ब्राह्मण ऐं राजा चोल अमर पदवी पाती ऐं वैकुंठ में वञी वासो कयऊं। तंहिं करे भॻतिअ जी महिमा अपार आहे। पद्म पुराण मां कारकत महात्म, विष्णुदास ब्राह्मण ऐं राजा चोल जे मुक्तिअ बाबति 19 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ लक्ष्मी नारायण भॻवान जी जय। श्री राधा दामोदर भॻवान जी जय। श्री कृष्ण भॻवान जी जय।